अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। प्रोग्राम महरान जा रागी साण करे आऊं जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच सागी सिक कई पुरखलूस जज़्बन साण हस्ब दस्तूर हस्ब मामूल असांजो साईं असांजो साथी म्यूज़िक एक्सपर्ट नसीम मिर्ज़ा साहब असां सां गॾु मौजूद आहे। मेहरबानी अशरफ। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तबियत कीअं आहे सर? मौला जो करम है। ख़ुशि वेठा आहियो? सभु ख़ैरु आहे? आलिशान ज़बरदस्त। मौला तव्हांखे अञा बि ख़ुशि रखे आबाद रखे असांजी दुआ आहे। बल्कि महरान रागी जेके असांजी जेके दोस्त ॾिसनि था उन्हनि जी बि तव्हांजे लाइ असां लाइ इहा दुआ आहे। त असां पुछो त इहा दुआ ई त आहे साईं पाण खे। ॿियो असांजो पोरियो इहो ई आहे न, तव्हांखे दुआ माण्हू कनि था थोरी घणी जेका पाण कोशिशि वरिती आहे स्टार्ट वरितो आहे ऐं माण्हू उन ते लुत्फ़ अंदोज़ थियनि था ख़ुशि था थियनि त आउं सम्झां थो उन खां वधीक ॿी का ॻाल्हि ई कान्हे। आउं सम्झां थो त आउं पाण बि ख़ुशनसीब आहियां त मूं पंहिंजे दौर जा तमामु वॾा रागी ऐं हींअर 65 वरनि जो आहियां। तव्हांखे ॿुधाईंदो आहियां लॻंदा कोन वरी पोइ मां उहो सुवाल कोन थो दोहरायां। महिरबानी। त आउं सम्झां थो त जेके 1960-70 खां पोइ वारा जेके बि वॾा फ़नकार ठहिया साम्हूं आया उन्हनि मां घणनि सां गॾिजी न फ़क़ति कमु करण जो मौक़ो मिलियो पर उन्हनि खे ॾिसण जो बि ॿुधण जो बि मौक़ो मिलियो आहे। वाह। अच्छा नसीब भाई पाण अचूं था वरी जीअं तव्हां ॻाल्हि कई त कंहिं माण्हू वरी को राइटर वॾो मूंखे ज़हन में कोन पियो उन चयो त हीअ जेका असांजी एज आहे तव्हां असांजी एज आहे त असां ॿई जहान ॾिठा आहिनि। पोयूं जहान पुराणो जहान जेको ख़तमु थी वियो आहे। जी हा। जंहिंमें मोबाइल कोन हो, जंहिंमें एडवांस मीडिया कोन हुई, जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेका असां महिनत हूंदी हुई कैमरा हूंदा उहो दौर बि ॾिठो आहे ऐं हीउ दौर बि ॾिठो आहे। ईंदड़ नसुल जेका आहे जी हा सही या जेके नौजवान अची विया आहिनि उहे जेके आहिनि आउं सम्झां थो इन शइ खां जेके आहिनि से मुस्तफ़ीद न थी सघिया आहिनि। उनखे ख़बर ई कान्हे त ही पुराणा रागी पुराणा मूसीकार पुराणा रस्ता पुराणियूं कहाणियूं पुराणो अदब पुराणो लिटरेचर कहिड़ो हूंदो। ॻाल्हि दरअसल इहा आहे त अशरफ असीं ऐं तव्हीं असीं 20हीं सदीअ जी पैदाइश आहियूं ऐं ख़ुशकिस्मती असांखे 21हीं सदी बि ॾिसण जे लाइ मिली वई। इन करे पुराणी टहीअ सां गॾोगॾु जेका नई टही आहे उनखे बि असांखे ॿुधण जो मौक़ो मिले पियो छाकाणि त हर 10 सालनि खां पोइ नई चेंजिस ईंदियूं आहिनि हर पीढ़ियुनि में। त असांजी ख़ुशनसीबी आहे त असीं त 21हीं सदीअ जे बि 2 ॾहाकनि में माशाअल्लाह हलूं पिया। त इन करे असांखे पुराणी ऐं नई टहीअ सां शनासाई आहे वरी ज़ौक़ बि आहे असांखे ॾिसण ॿुधण जो। इहो सही माना जीअं तव्हां ॻाल्हि कई त अलाह ताला जा वॾा करम आहिनि पंहिंजे मथां जो पाण इन्हनि शयुनि ते या जेको पाण प्रोग्राम शुरू कयो आहे हाणे इहा बि जेकी शख़्सियतूं आहिनि इहे बि जेके आहिनि से ऐं सम्झां थो असांजे नई टहीअ खां इहे सभु लिकियल शयूं जेके कनि थियूं। अच्छा नसीब भाई हाणे माना कचेरी पाण कई हाणे अचूं था मक़सद ते त महरान जा रागी जी अॼु जेका गाॾी आहे सा वरी अची थर ते अॼु बीठी आहे ऐं थर ते जॾहिं पाण ॻाल्हि करियूं था हूअं त कई नाला अचनि था पर वरी गायकान जो नालो ईंदो त पोइ असांजी राणी माई भाॻीअ नालो ज़रूरी। सुभान अल्लाह। बिल्कुलु उहा माई भाॻीअ खे हिकिड़ो जेको लक़ब मिलियल आहे त उहा सहरा जी कोयल आहे। सुभान अल्लाह। ऐं सिंध जो सहरा तव्हांखे ख़बर आहे त सिंध जेका चइनि तबई भाङनि में आहिनि उनजो हिकिड़ो तबई भाङो सभिनी खां वॾो आहे एरिया में एराज़ीअ में ऐं उहो आहे असांजो थर या थर पारकर। त माई भाॻी ख़ुशनसीबीअ सां जॾहिं साम्हूं आई आहे त हुनजी आवाज़ हुनजे इंतिहाई गुदाज़ ऐं वणंदड़ जेको हुनजो आवाज़ जो अंदाज़ आहे इन जे बुनियाद ते राग जे पारखुनि या मौसीक़ी जी दुनिया हुनखे थर जे कोयल जो लक़ब ॾिनो। अच्छा नसीब भाई इहो जेको लक़ब मिलियो आहे इहो माना माई भाॻीअ जे रेडियो पाकिस्तान में जॾहिं इंट्रोड्यूस थी आहे इहो उन खां पोइ लक़ब आहे या उन खां अॻु में जो न रेडियो खां पोइ काफ़ी अॻु में जेको माई भाॻी जो हिकिड़ो स्टेज ते या शादियुनि ते या ॻोठनि में जेके नंढड़ा फंक्शन थींदा उन में हिकिड़ो ख़ासि कंट्रीब्यूशन हूंदो राग ऐं लोकगीतनि जे हवाले सां। जी बिल्कुलु। इहो थोरो तव्हां खां पुछंदुसि इहो जेको ख़िताबु मिलियो आहे महराण जी कोयल या उनखे तव्हां थर जी कोयल रेगिस्तान जी कोयल त इहो ख़िताबु कॾहिं मिलियो आहे सर? ॾिसो न हिकिड़ो मुहावरो आहे त जंगल में मोर नाचा किसने देखा। माई भाॻी 1920 में जेकॾहिं ॼमे पई मिठीअ में या मंगणहार घराणो आहे जेको ख़ुदि बि हिकिड़ो राजाइतो वॼे थो राजनि में शादियुनि में ॻाइण वॼण वारा मर्द हुननि जा शादियुनि में शादमाना पिया वॼाइनि ऐं हुन जूं औरतूं ज़ाइफ़ाऊं वरी पंहिंजे सिंधी घरनि में जीअं ख़ुशियूं थियनि थियूं लाॾा आहिनि सहरा आहिनि उहो त नसिल दर नसिल माई भाॻीअ जो पेशो या पेशावर ख़ानदान हुनजो इहो ई आहे।
असल में जेका थर जी कोयल माई भाॻीअ खे कयो उहो उनजे मीडिया कयो, छाकाणि त हू माई भाॻी मीडिया में त आई आहे 1970 72 74 खां पोइ। पोइ आई आहे, सही आहे। बेसिकली त हू उते थर जे सहरा में राजनि में ॻाए पई। राज भाग में त हिकिड़ो जीअं आम सम्झिबो त हिकिड़ी लंघियाणी आहे जेका ॻाए पई, ढोलक जेको माई भाॻीअ खे जेको ढोल वॼाणींदो हुयो, सुभान अल्लाह। वाह। पर उनखे सहरा ऐं हज़ारे जेके यादि हुआ। त अव्हां जो जेको सवाल जो जवाबु आहे त हू पहिरियों दफ़ो मीडिया जी निगाह में 1967 में आई आहे, तव्हां असां सभु ॼाणूं था। बिल्कुलु बिल्कुलु। हू उन वक़्त ताईं सहरा थर में ॻाए पई। मारवीअ जो मेलो भालवा में पहिरियों दफ़ो थियो आहे। हूअं त भालवा ऐं मारवी ऐं शाह लतीफ़ ऐं उहो सभु कुझु कया आहिनि, सही ॻाल्हि आहे। पर असांजी जेका माई भाॻी आहे उहा त 1967 में जॾहिं ॻाए पई मुराद फ़क़ीर सां गॾु। ऐं हीउ वॾी में वॾो मेलो आहे जंहिंखे उन ज़माने जी मीडिया वाहिद जंहिंखे चइबो रेडियो पाकिस्तान हैदराबाद, जी हा, उन जी टीम में ग़ुलाम हुसैन शेख साहब या ख़्वाजा इमदाद अली साहब जो दोस्त मीर साहब त कवरेज लाइ जॾहिं वई आहे, कवरेज लाइ थर वञण को आसान थोरी हो असांजे माण्हुनि खे। वॾो उन टाइम में, उन ज़माने में केकड़नि में तव्हां जॾहिं नौकोट खां केकड़े में चढ़ो त पोइ कलाकनि जा पंध आहिनि जो तव्हां भालवा वञी पहुतो। त उते ग़ुलाम हुसैन शेख साहब जॾहिं रिकॉर्डिंग लाइ वियो आहे, मुमताज़ मिर्ज़ा साहब उते मौजूदु आहिनि। उन्हनि उते असांजे पंहिंजे शेख मोहम्मद इस्माइल साहब जहिड़ा वॾा लोक अदब जा पारखू, उन्हनि हिन खे मुराद फ़क़ीर सां गॾु ॻाईंदे ॾिठो त हुननि जा ख़ुदि वाइसर ख़ता थिया त हीअ जेके असीं लोक गीत डॉक्टर बलोच जे किताबनि में शेल्फनि में था किताब ॾिसूं, उहो ॻाईंदा ऐं अवाम में ईअं असांखे किथे पिया नज़र अचनि त माई भाॻीअ खे हुननि। हाणे इहा ॻाल्हि सही जेका आहे इहा बिल्कुलु ते कंदासीं, पर हाणे आउं सम्झां थो त पाण काफ़ी गुफ़्तगू कई। हाणे दोस्तनि खे ख़बर त पए त माई भाॻी हुई छा, कीअं ॻाईंदी हुई। त तव्हां असांजा दोस्त गॾिजी ॾिसूं था माई भाॻी जो हीउ आइटम। सुभान अल्लाह।
वेलकम टू बैक दोस्तों। प्रोग्राम महिरान जा रागी में हींअर हिन वक़्फ़े खां अॻु में असां गुफ़्तगू करे रहियासीं अॼु जी महिराण जे रागी जे बारे में गुफ़्तगू, ऐं उहा जेका रागी आहे, उहा जेका शख़्सियत आहे, उहा असांजी सिंध हुई, सिंध जी सुञाणप हुई, माई भागी हुई नसीर मिर्ज़ा साहब, ऐं असां हुन ते गुफ़्तगू करे रहियासीं। असां पहुतासीं भालवा जे मेले ते, नसीर भाई ॻाल्हि करे रहियो हो त उते जॾहिं ही जेका टीम पहुती आहे ऐं उन्हनि ॾिठो आहे त उन्हनि पोइ छा महसूसु कयो आहे, उहो साईं खां पुछूं था। मूं माई भाॻीअ खां त कॾहिं कोन पुछियो, पर माई भाॻीअ जे मूं इंटरव्यूज़ में पढ़ियो त हुननि मूंखे भालवा जे मेले में ॾिठो, रेडियो वारनि, ठीकु आहे, ऐं हुननि मूंखे हिकिड़ी दावत ॾिनी त तव्हां हेॾां हैदराबाद अचो। माई भाॻी चवे पई त असीं त बाबा ॻोठाणा माण्हू, असां चयो असीं किथे हेॾां वेंदासीं, विञाइजी वेंदासीं, असांखे शहरनि जी कहिड़ी ख़बर। पर चई त कालू जेको हुनजो फर्ज़ंद आहे, हाणे हिते आउं तव्हांखे ज़िक्र कयां त माई भाॻीअ खे 3 न्याणियूं आहिनि ऐं 2 फर्ज़ंद आहिनि, जंहिंमें छा माई भाॻीअ जी न्याणी माई सोनी त बाद में ॻाई, उन ते अॻिते हली ॻाल्हाईंदासीं। हुनजो पुटु जेको कालू आहे उहो ॿियो पुटु हुनजो ॾाढो सुठो ढोलक वॼाईंदो हो। त कालू फ़क़ीर मूंखे ॿुधायो त अम्मा खे आउं ज़ोरी ज़बरदस्ती जेका हू ग़ुलाम हुसैन शेख साहिबु असांखे दावत ॾेई वियो, सो चई असां एॾा ॻोठाणा माण्हू त रेडियो ते त पहुची वियासीं, पर असांजी रेडियो जे दर ते पहुचण खां पोइ असांजा जेके हाल हुआ त रेडियो वारा जेके सिक्योरिटीअ वारा हुते पुलिस ऐं फोर्स वेठो आहे, उन्हनि असांखे हिकिड़ो ग़रीब ईअं जहिड़ो फ़क़ीर सम्झो त उन्हनि चयो तव्हांखे कंहिंसां मिलणो आहे, त असांखे डप में नालो विसरी वियो ग़ुलाम हुसैन शेख जो। त चऊं पिया शेख साहिबु, हिकिड़ो शेख साहिबु, पोइ निठ ज़िक्र थियो त ग़ुलाम हुसैन शेख, हा ग़ुलाम हुसैन शेख। पोइ असांखे उन्हनि सां उन्हनि मिलायो, पोइ असां ख़्वाजा इमदाद साहिब सां मिलियासीं। ईअं ई असांजी उते पहिरीं रिकॉर्डिंग जेका आहे उहो ग़ुलाम हुसैन शेख साहिब जिन कई, उन्हनि असांजो वॾो ज़बरदस्त आदर भाव कयो। हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु बेहदि ज़रूरी आहे त ही माई भाॻीअ जी मोटंदड़ वही आहे, छाकाणि त माई भाॻी जेकॾहिं जवानीअ में थर मां निकिरी अचे हा त कमाल हो, उनजो जवानी जो आवाज़ हुजे हा। पर ही हाणे पुख़्ता ॼमार माना 50 खां मथे वारी उमिरि में हीअ रेडियो ते पई अचे, त माना पंहिंजी जवानी जो आवाज़ जी बि जवानी थींदी अथव, ऐं वक़्त सां गॾोगॾु हुन में तब्दीली ईंदी आहे। माना जेको माई भाॻीअ जो 50 वरहनि वारो आवाज़ आहे, उहो ई एॾो मिठो आहे त हुनजी जवानी जो आवाज़ छा हूंदो। हाणे नसीर भाई माना ख़बर इहा पई, माना जेका तव्हां ॻाल्हि कई त माई भाॻी 50 में या 45 या 43 जेको पाए, माना इहा हिकिड़ी मैच्योर लाइफ, हिकिड़ी पुख़्तगी लाइफ। अच्छा, उन में जेकॾहिं एॾो कमाल ॻाए पई, एॾो सुरीलो ॻाए पई, जंहिंमें माना कंहिं माण्हू खे महसूसु न पियो त जेकॾहिं इहा ख़ातून, इहा गायक हुजे हा 50 साल जी उमिरि या 20 साल जी उमिरि, या त ही छा थिया। माशाअल्लाह। सो माई भाॻीअ जो दरअसल हुन चयो त असीं जॾहिं अंदरि स्टूडियो में आयासीं, हाणे माई भाॻी पंहिंजे हिकिड़े इंटरव्यू में असांखे ॿुधाए पई त बाबा असीं त राजनि में, गोड़ में, शोर में, जिते मज़ो अचे, ताड़ी वॼे, छोकिरियूं नचनि, असांखे त उन में मज़ो पियो अचे। हाणे जॾहिं असांखे हिते अंदरि स्टूडियो में वठी आया, उन स्टूडियो जो नालो हाणे ख़ुशनसीबी असां उस्ताद नियाज़ हुसैन जे नाले सां असांजे मोहम्मद अली बामण साहिबु मनसूब कयो, अली अकबर हिंगोर जो साहिबु हुन ते मनसूब कयो। त उते चई त असांखे चऊं त ॻायो, हाणे असांखे उते ख़ामोशीअ में न मज़ो ई न पियो अचे, पर बहरहाल वरी साज़िंदा वेठा, उन में जेको पहिरियों लोकगीत आहे कमाल जो, जेको ग़ुलाम हुसैन शेख साहिबु रिकॉर्ड कयो आहे, उहो आहे लोढ़ मंझां लुड़ंदी अचे, तार मंझां तरंदी अचे, दिलि ॿारो चल पई करे। हाणे ही ग़ुलाम हुसैन शेख साहिबु रिकॉर्ड पियो करे। अनवर बलोच ऐं जेको इंटरव्यू माई भाॻीअ जो कयो, जेको असां ॿुधो, उन में माई भाॻी ॿुधाए पई, ऐं अहमद नवाज़ ॿुधाए पियो। अहमद नवाज़ जेको ढोलक वॼाए, मुनव्वर हुसैन जो पीउ ऐं उहे बुज़ुर्ग जेके वॾा आहिनि। त उन्हनि चयो त असां ॾिठो त माई पंहिंजे ढोल ते त सही पई ॻाए, पर असीं जॾहिं हुन सां तबलो पिया साथ में वॼायूं त पोइ उहा असांजे लय सुर मां निकिरे पई, छाकाणि त हुनखे अहिड़ी का तरबियत कान हुई। इन करे पोइ ग़ुलाम हुसैन शेख साहिबु हिकिड़ो कलाके मुंहुं ॾिना उस्ताद नियाज़ हुसैन खे, त माईअ खे पहिरीं रेडियाई जेको अंदाज़ आहे, जंहिंमें हुनखे 3-4 मिंटनि में कलाम ॻाए पूरो करिणो आहे, त
आउं सम्झां थो त माई भागी जेकॾहिं हिन वक़्तु दुनिया में हुनजो वॾो नालो आहे ऐं हूअं भले उनजा उते उस्ताद मुराद फ़क़ीर हो या मुराद फ़क़ीर मुरादवंद ख़ानदान हो, माड़ेचा ख़ानदान जो, जंहिंमें उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान वारा, फ़िदा हुसैन ख़ान वारा, जिन खां हू मुतासिर थी ॻाईंदा हुआ। छाकाणि त माई भाॻीअ जो थर में जेको उस्ताद आहे न ॻाइण में, काफ़ी कलाम ॻाइण में, उहो आहे मुराद फ़क़ीर, जंहिंसां गॾिजी हू ॻाईंदी हुई, मेलनि में ॿाहिरि फंक्शन्स में वेंदी हुई। त उतां खां पोइ जेको रेडियो में सही माना में माई भाॻीअ खे रिफाइन करण वारो मौसीक़ार हो, वो असांजो उस्ताद नियाज़ हुसैन हो। त हुस्न को हुस्न बनाने में मेरा हाथ भी है, आप मुझको नज़रअंदाज नहीं कर सकते। हुस्न जी ॻाल्हि खे नज़ीर भाई हिते रखंदासीं, छो न माई भागी जो ही नग़मो जेको पाण ॾिसूं था, ॿुधूं था, उन खां पोइ वरी पाण गुफ़्तगू कंदासीं।
जी नसीर भाई, तव्हां ॻाल्हि कई पे त हुस्न खे हुस्नी ठाहींदो आहे। हाणे आउं सम्झां थो थोरो हिकिड़ो मुख़्तसर तारुफ़ आहे बेशक। माई भागी जो, उहो पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायूं, पोइ वरी पाण इन गुफ़्तगू अॻियां वधायां थी। त साईं तारुफ़ ईअं आहे त सिंध समूरी सुर ऐं लोकगीतनि जो घर आहे, रही आहे ऐं इनशा अल्लाह ताला रहंदी। सिंध जो थर, लाड़, काछो, विचोलो सिर्फ़ु गीतनि जी माना गूंजार खां हंधे मागे मशहूरु आहिनि। ही सभु इलाइक़ा जंहिंमें थरप आहे ऐं हर आम ख़ासि जे चपनि ते ही सभु शयूं चढ़ियल आहिनि। समय ॻाइणनि गायकान हज़ारे गीत ॻाया आहिनि, पर खुटण जो नालो ई न आहे। कीअं खुटे? छाकाणि त सिंध वक़्तु ब वक़्तु वॾा वॾा फ़नकार ॾिना आहिनि, उनमें माई भागी जहिड़ियूं गायकियाऊं बि असां वटि पैदा थियूं आहिनि। इहा असांजे सिंध जी ख़ुशकिस्मती आहे, सुञाणप आहे। ऐं दिलि सां ॻाइनि थियूं त लोकगीतनि जे तरनम में वेतर इज़ाफ़ो अची वञे थो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे क़याम सां लोकगीतनि खे वेतर फ़रोग़ मिलियो आहे ऐं केतिरियूं ई फ़नकाराऊं सिर्फ़ु लोकगीत ॻाइण सां ई मशहूरु थियूं आहिनि। पर माई भागी जो जवाबु न हो, जंहिं लोकगीतनि खे मूसीक़ी सां दिलचस्प तरीक़नि सां नवाज़ियो आहे। ऐं इहो बि सच आहे त माई भागी जे लोकगीतनि सॼी सिंध जे मूसीक़ी में इज़ाफ़ो कयो आहे ऐं तमामु वॾो इज़ाफ़ो कयो। ऐं संदसि ॻायल भिट जा भिटाई रेडियो भिटशाह जी सिग्नेचर ट्यून बणिजी वई आहे। संदसि शाहकार गीत खड़ी नीम के नीचे फ़ज़ाउनि ऐं हवाउनि में गूंजे थो त सॼे भिटाई नगर खे हू गीत वासे छॾे थो। माई भागी निज ॻोठाणी ॻाइणी हुई, जंहिं 1920 में थर जे मंगणहार ख़ानदान में जनमु वरितो ऐं फ़न खेसि मीरास में मिलियो आहे। संदसि ख़ानदान जे रोज़गार जो वसीलो शादियुनि मुरादियुनि में ॻाइण वॼाइण वारो हूंदो हो। सो नंढपण में ई माई भागी पंहिंजनि जेजनि सर्तियुनि सां सहरा गीच ॻाईंदी हुई ऐं ढोलक बि वॼाईंदी हुई। जी नसीर साहब ॻाल्हि कई। ऐं संदसि अबो अम्मा बि उन फ़न सां लाॻापियल रहिया। सो हू बि आज़ादी सां फ़न जो मुज़ाहिरो करे सघंदी हुई। थर जे हिन नंढड़ी भाॻीअ लाइ इहो कंहिं सोचियो बि कोन हो त हू अॻिते हली थर जी कोयल जे ख़िताब सां मशहूरु ऐं महरूफ़ थी मुल्क गीर शोहरत माणींदी ऐं आख़िरकार थियो बि ईअं समन शाह जे दुआउनि सां इहो मक़ाम बि हुन मानियो। माई भागी रेडियो हैदराबाद ते चवनि था ॾाढो देरि सां पहुती हुई, तोणे जो हूअ मोहम्मद जुम्मन ऐं मोहम्मद इब्राहिम जो राग ॿुधी रश्क बि कंदी हुई। मिस्टर ग़ुलाम हसन शेख साहब, जंहिंखे नवनि आवाज़ तलाशनि करण जो बेहद शौक़ु हूंदो हो, सो मारी जे मेले में 1967 ते भालवा वञी निकितो ऐं माई भागी वारे सुंग खे दिलि सां ॿुधाई ऐं खेसि रेडियो अचण जी दावत ॾिनई। पर माई भागी जीअं नसीर साहब ॻाल्हि कई त उहो सभु डिॼी विया त असां ग़रीब माण्हू शहरनि में कीअं वेंदासीं। ग़ुलाम हसन शेख साहब मिठी आयो, उते बि माई भागी खे ॿिए दफ़ा जॾहिं मिठी आयो त ॿुधण जो मौक़ो मिलियुसि। बहरहाल मिठीअ में हिकु चङे मुड़ुसु आचर बजीर जे मार्फत माई भागी खे बनफ़्स नफ़ीस रेडियो ते आंदो वियो। हुन जेको पहिरियों कलाम चयो हो रेडियो ते, उहो माना नसीर साहब ॻाल्हि कई त उन जेको आहे सो वाह वाह करे छॾिया। रिकॉर्डिंग जी इन खेप में ॿुढे फ़क़ीर सां गॾु थरी मशहूरु लोकगीत जेका आहे सा चिरमी बि हुन ॻाई हुई, जेका रिकॉर्ड थी ऐं कमाल कयो। ऐं ॿिया बि कलाम रिकॉर्ड थिया, ये सभु जा सभु मशहूरु थिया। खड़ी नीम के नीचे भागन भरी माई भागी जो शाहकार ऐं क्लासिक सांग आहे, जेको बैनल अक़वामी हैसियत माणे चुको आहे। इहो गीत जेको आहे सो टीवी ड्रामा सीरियल दुख सुख जो टाइटल सॉन्ग बि बणियो ऐं संदसि कुझु गीत सिंधी फिल्मुनि में बि ॾिठा विया, जंहिं ते असीं पोइ ॻाल्हाईंदासूं। जॾहिं त मलका तरनम नूर जहां बि माई भागी जो गीत समन साईं मां त ॻोल्ही ग़ुलाम तुंहिंजे दर जी, इहो बि ॻायो हो कंहिं फंक्शन में ऐं उहा बि माई भागी खे यादि कंदी हुई। उन खां सवाइ जेके माई भागी लोकगीत ॻाया, उन्हनि में जेके कापियूं कयूं, उन में मिस्री फ़क़ीर, हुसैन बख्श ख़ादिम, मोहम्मद यूसुफ ऐं ॿिया केतिरा फ़नकार शामिल हुआ, जिन जेको गीत माई भागी जो ॻायल हो उहे गीत ॻाया ऐं कमाल जा ॻाया। माई भागी पाण इंकशाफ़ कयईं त रेडियो रिकॉर्डिंग वक़्तु खेसि तमामु घणियूं दुश्वारियूं पेश आयूं ऐं रिकॉर्डिंग सिस्टम ऐं साउंड सिस्टम हिन लाइ तमामु नयूं ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं ऐं हू ॾाढो ख़ौफ़ हुन जे मथां तारी हूंदो त हीअ सभु छा आहे। पोइ ग़ुलाम हसन शेख जेको आहे सो मुंहिंजी रहबरी करे ऐं मूंखे बिल्कुलु प्यार सां मोहबत सां मूंखे एतिरो रिझाई जो मूंखे उहे शयूं ॾुखियूं न लॻियूं। माई भागी निज ॻोठाणी ॻाइणी हुई
ऐं मीडिया जे आदाबनि ऐं तौर तरीक़नि खां कतन नावाक़ुफ़ हुई। उन लाइ संदसि फर्ज़ंद कालू फ़क़ीर ॿुधाए थो त अम्मा खे राग जी जेके मीडिया जा राग आहिनि या रेडियो जा राग उनजी एतिरी घणी ख़बर कान हूंदी, पर जॾहिं हू पंहिंजा हथ पंहिंजे कननि ते रखंदी हुई त हुनखे राग जी बाक़ाइदा ख़बर पइजी वेंदी त हीउ राग मूंखे कहिड़ो ॻाइणो आहे या छा मूंखे ॻाइणो पवंदो हाणे। साईं उनखां सवाइ हिननि चयो आहे त सदाती अवार्ड, तमग़ाए हुस्न ऐं कारकर्दगी खां सवाइ शाह लतीफ़ अवार्ड ऐं ॿिया केतिरा ई एज़ाज़ माई भागी माणे चुकी हुई। संदसि ख़ानदान लोक मौसीक़ी जे घराणे तौरु मशहूरु आहे, जंहिंमें कालू फ़क़ीर, माई सोनी, बरकत अली ऐं ॿिया अॼु बि पंहिंजी माउ ऐं ॾाॾीअ जे राग जो ॾीअड़ो ॿारियो वेठा आहिनि। हीअ दुनिया मांझाने जो माॻ आहे। हिन दुनिया में जेको बि आयो हुयो उनखे वञिणो आहे। माई भागी बि उनखे लालण जो सॾु थियो। सो माई भागी बि कोयल जी हैसियत वारी माई भागी 7 जुलाई 1986 ते लाॾाणो करे वई ऐं हुनखे सिंध हमेशह यादि कयो ऐं खेसि महिराण जे मीर साईं राज़ी शाह जे क़ब्रिस्तान में मिटी माओ हवाले कयो। जी बेशक। त निसाब हीउ हिकिड़ो मुख़्तसर तारुफ़ हो। हिन तारुफ़ ते पाण ॻाल्हाईंदासीं जेके हिन जी शख़्सियतूं आहिनि, जेके पहलू आहिनि। तव्हां सम्झा छो न माई भागी जो ज़बरदस्त पाण ॿुधूं था पोइ ॻाल्हायूं। बिस्मिल्लाह।
उते जे ज़मीन जो, उते जे धरतीअ जो वाह, विरसो वाह। आहे।